थरकोल ब्लॉक 2 में कंपनी जी सिक्योरिटी गार्डन हथा मुबैना तशद्दुद वेगे फोथियल पोरिया दो भील वाक़े जा जवाबदार गिरफ्तार न थियण ख़िलाफ़ इस्लाम कोर्ट में शटरबंद हड़ताल करे हज़ारे माण्हुनि धरणो हयो आहे। थरकोल जे मुलाज़िमनि बि कम छॾे हड़ताल करे छॾी आहे, जॾहिं त सिंधी ऑफिसरनि एहतिजाजनि इस्तीफ़ाऊं ॾियण जो चिताव ॾेई छॾियो आहे। भील इंटेलेक्चुअल फोरम जे सॾ ते सिक्योरिटी गार्डन जे तशद्दुद सबबि पोरिया दो भील जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ इस्लाम कोर्ट जा नंढा वॾा कारोबारी मर्कज़ मुकमल तौर बंदि पियल आहिनि। मक़तूल पोरियतनि जे वारसनि तोड़े मुख़्तलिफ़ सियासी समाजी धुरियुनि जे अॻुवाणनि ऐं रहवासियुनि पारां हज़ारनि जी तादाद में रैली कढी मेन रोड ते धरणो हयो वियो। अॻुवाणनि चयो त पुलिस कातिलनि जी पुठभराई करे रही आहे। हथ वठी केस में नामज़द जवाबदारनि खे फरार करायो वियो। पुलिस जी सहूलियत सां जवाबदारनि ज़मानतूं मंज़ूर करायूं आहिनि। हुननि जो त सिक्योरिटी गार्डन खे गिरफ़्तार करणु पुलिस जो शोशो ऐं मामले तां ध्यानु हटाइणु आहे। एसएसपी थर पार्कर वंगारी बणियल आहे। फौरी उहिदे तां हटाए मामले जी शफ़ाफ़ जांच करे जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। हुन थरकोल ब्लॉक 2 में कम कंदड़ पोरियतनि बि वाक़े ख़िलाफ़ कम छॾ हड़ताल करे मुख्य दरवाज़े वटि धरणो हयो आहे, जॾहिं त थरकोल ब्लॉक 2 में कम कंदड़ सिंधी ऑफिसरनि एहतिजाज कंदे नौकरियुनि तां इस्तीफ़ाऊं ॾियण जो चिताव ॾिनो आहे। एहतिजाज जो चिताव ॾींदड़ ऑफिसरनि मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त दो भील क़त्ल केस जी जांच शफ़ाफ़ कराई वञे ऐं जेकॾहिं को मुलवस आहे त उन जी का बि सरपरस्ती न थियणु घुरिजे। ॿी सूरत में असां नौकरियूं छॾे ॾींदासीं।